हाइको मंझि हुगाव वारे सेशन में अवां सभिनी खे दिल जे गहराइनि सां भलीकार चऊं था। शेख अयाज़ जहिड़ा शाइर सिन्फ़ुनि जे ढिंगरनि में फासाए नथा सघजनि, छो त हू जेको बि लिखनि था उन में जेको हुननि जो फ़न आहे, जेको फ़िक्र आहे ऐं जेका ॿोली आहे, उन में हू असराइता था रहनि। हू जेका बि सिन्फ़ था लिखनि उन में, पर अयाज़ जो कमाल इहो आहे त अयाज़ जंहिं बि सिन्फ़ में लिखे थो हू उन सिन्फ़ जो ई शाइर थो लॻे। हू नज़्म थो लिखे, हू वाई थो लिखे, ग़ज़ल, गीत, तराइल, बैत या हाइका, हू उन ई सिन्फ़ जो कमाल शाइर थो लॻे। अव्हांखे ख़बर आहे त हाइको जी सिन्फ़ जापान मां आई हुई ऐं मुंहिंजे ॼाण मुताबिक़ सिंध में हाइको खे सभ खां अॻु नारायण श्याम ऐं तनवीर अब्बासीअ लिखियो ऐं उन खां पोइ शेख अयाज़ जॾहिं हाइको लिखियो त शेख अयाज़ जा ॿ पूरा मजमूआ आहिनि हाइको ते। हिकिड़ो पन छण पुॼाणा ऐं ॿियो मींहं कणियूं। पन छण पुॼाणा 1985 में शाया थियो ऐं मींहं कणियूं 90 जे ॾहाके में शाया थियो। इन खां सवाइ बि हाइको सिंध में लिखियो वियो आहे। इमदाद हुसैनी हाइको लिखियो जंहिं उन खे ट्रेडूअ जो नालो ॾिनो। ताज जोयो वेठो आहे। ताज जोए हाइका लिखिया आहिनि। मीर मोहम्मद पीरज़ादे, राशिद मोराई, सईद मेमण ऐं तमामु घणा शाइर आहिनि जिन हाइको लिखियो आहे ऐं अॼु ताईं लिखनि था। शेख अयाज़ जा जीअं मां ॿुधायोमांव पन छण पुॼाणा ऐं मींहं कणियूं ॿ मजमूआ आहिनि हाइको जा। इन खां सवाइ जेके टिसट आहिनि उहे अयाज़ राजघाट ते चंड, बड़ जी छांव अॻे खां घाटी ऐं चंड चंबेली वल ऋण ते रिमझिम में लिखिया आहिनि। इहो असां पंहिंजे महिमाननि खां पुछंदासीं त हाइको ऐं टिसटरो में कहिड़ो फ़र्क़ु आहे। किताब पन छण पुॼाणा में शेख अयाज़ पंहिंजे हाइको लाइ लिखे थो त हर हाइको ते मुंहिंजी मोहर लॻल आहे ऐं उन जी कैफ़ियत जापानी हाइको सां विरले मिले थी। मूं हर सिन्फ़ में अजनबियत जे अंसर खे रद्द करे उन खे ठेठ सिंधी बणायो आहे। सो इहा अयाज़ जी पंहिंजे हाइके ते ॾिनल राय आहे। ऐं जेके मूंसां पैनल में मुक़ररु आहिनि उहे सभई सिंध जा सगारा शाइर आहिनि ऐं जॾहिं शाइर कंहिं शाइर ते ॻाल्हाईंदो आहे त उन में तहक़ीक़ बि हूंदी आहे, पर उन में शाइराणो रंग बि शामिलु थी वेंदो आहे। सो मूंसां गॾु मौजूदु आहे सिंध जो नाले वारो सीनियर शाइर लेखक डॉक्टर अदल सूमरो, जंहिंजो शेर आहे त कखाउनि झुगनि में जनम ॾींहं कहिड़ा जिते हर ख़ुशी थी अचण खां लवाए। उन सां गॾु मौजूदु आहिनि असांजा सीनियर शाइर वसीम सूमरो, जंहिं घणो लिखियो आहे पर तमामु ख़ूबसूरत लिखियो आहे। जेतिरो बि लिखियो आहे ख़ूबसूरत लिखियो आहे। ही उहे शाइर आहिनि जिन ते असांजो अदब फ़ख़ुरु थो करे। ऐं वसीम जो हिकिड़ो शेर मूंखे काफ़ी वक़्तु पुराणे खां यादि हूंदो आहे त जोत मज़दूर ते छिटींदो आहे, चंड जी का पघार कान्हे का, मुंहिंजो पंहिंजो वसीम रस्तो आहे, मुंहिंजे पोयां कतार कान्हे का। उन सां गॾु नाले वारी शाइरा लेखका बख़्तावर मंसूर मौजूदु आहे, जेका पंहिंजे दाख़िली जज़्बनि जो तमामु सचाईअ सां ऐं बहादुर अंदाज़ में जेको इज़हार थी करे उहो असांखे मोहे थो। पाण खाबीधुर जे अॻवान कामरेड मंसूर मीराणीअ जी न्याणी बि आहे। सो बख़्तावर खां बि सवाल कंदासीं। उन सां गॾु नसरी नज़्मनि जो सगारो शाइर ज़ैद पीरज़ादो मौजूदु आहे। ज़ैद जा नसरी नज़्म जा 2 किताब शाया थियल आहिनि। ख़याल अॻ में आयो ऐं हिन ई महीने संदसि किताब सम्झ शाया थियो आहे, जेको पिणु अव्हांखे अयाज़ मेले मां सफलता पब्लिकेशन जे स्टॉल तां मिली वेंदो। सो असां गुफ़्तगूअ जो आगाज़ था कयूं। मौज़ू वॾो आहे। अदल साईं, जेको हाइको आहे उन में हिकिड़ी फ़ोटोग्राफी थी थिए, हिकिड़ा अक्स था थियनि, त अयाज़ जेको हाइको लिखियो उन में जेको अक्स आहे उनखे अयाज़ कीअं थो बयानु करे? असां जॾहिं इहो नई सिन्फ़ूं आयूं त जेके
तरक़ी पसंद शाइर हुया या सिंधी अदबी संघ सां जेके लाॻापियल हुया माण्हू, उन्हनि सिन्फ़नि जी आजा कई। जॾहिं त मुखालफ़त में ॾाढो माण्हू लिखियो त बाबा इन्हनि सिन्फ़नि जी कहिड़ी ज़रूरत आहे या छा आहे। इवन ख़ुदि अयाज़ जो बि जेको नज़रियो हाइको जे बारे में थोरो ईअं हुयो त बाबा हीअ त ॾेढ टंगो बेत आहे, ऐं बेत जा जेकॾहिं 3 पद जे हीअं मिलाइजनि त पोइ हाइको थी थो वञे पियो। सुताउ थी जाग निंड न कंदे न मिले सुल्तानी सुहाग। भई इहो बेत खे जेकॾहिं असां 3 पद मिलाएसीं त इहो हाइको थो थी वञे। त शुरूआत में शेख अयाज़ बि इन्हनि शयुनि खे थोरो क़बूल न कयो। पोइ अॻिते जॾहिं ॾिसूं था जॾहिं हुन में लिखियो त जिन बि सिन्फ़ुनि में लिखियईं उन्हनि खे ज़िंदगी मिली वई। ऐं त उन्हनि जी मजमू आहे, हाइको जो मजमू अलॻि, वाइन जा मजमू अलॻि, बेतनि जा। त शेख अयाज़ अहिड़ो वर्सटाइल शाइर हुयो जो उन्हनि जंहिं बि सिन्फ़ में लिखियो त उनखे अमरता मिली वई। लाज़मी आहे उन में हिकिड़ो फ़िक्र समायल आहे। ऐं जंहिं नमूने सां वरी जीअं उतां इहा सिन्फ़ आई त उते जापान में वरी पंहिंजा हिकिड़ा लवाज़मात आहिनि उन्हनि सिन्फ़ुनि जा। उते हुननि काफ़ियो रदीफ़ जी ॻाल्हि न आहे, पर हिन में जॾहिं असां हुन में वरी काफ़िया रदीफ़ बि शामिलु कयासीं त बाशू, बोसिन, शेकी ऐं वॾा शाइर हुया, उन्हनि जे बारे में बि तनीर अब्बासी लिखियो घणो। बाशू जो हिकिड़ो शागिर्दु हिकिड़ो खणी आयो हाइको त भंबोरीअ जा पर कटियो त थी पवंदी कारे मिर्च जी फरी। त बाशू हुनखे चयो त हिन में हाइको में फ़िक्र में तूं भंबोरीअ जा पर छो थो कटे, भंबोरीअ खे त ज़िंदा रहणु खपे। त हुन चयो हिनखे इन तरह लिख त कारनि मिर्चनि जी फरीअ खे पर ॾिजनि त थी पवे भंबोरी। त इहो हाइको। त असां वटि हाइको में हिकिड़ो अक्स, मौसम जो रंग या हिकिड़ो अक्स, त शेख अयाज़ जी शाइरीअ में तव्हां ॾिसो त गॾियल सॾियल आहिनि, टेसिटा बि आहिनि, टेड़ू बि आहिनि, उन में वरी हाइको आहिनि, मिक्स थियल आहे। छाकाणि त इहो असां वटि इहो सुवालु तरक़ी पसंदि अदब में तहरीक में इहो हूंदो त बाबा इन जो समाजी कार्ज कहिड़ो आहे, घणो करे कार्ज ते ध्यानु कंदा। बाबा हीअ तव्हां हिकु पोर्ट्रेट तव्हां छिकियो आहे न, हिन में त का ॻाल्हि हो फ़िक्री ॻाल्हि त काई कान्हे का। कॾहिं कॾहिं शाइर चवंदा आहिनि त बाबा वर्जायल ॻाल्हियुनि खां, हज़ारे वर्जाइनि ॻाल्हियुनि खां बहितर आहे त हिकिड़ो अक्स तख़लीक़ कजे। त अक्स तख़लीक़ करण बि वॾी ॻाल्हि आहे। मिसाल भिटाई जी सॼी शाइरी ईअं न आहे, हुन में अक्स बि आहिनि। पखे मंझि पदमणी कर ॾे वरा का विझ, जहिड़ी सूरत सिॼ तहिड़ी मूरत मारियो। हिन में हाणे समाजी क़दुर कहिड़ा ॻोल्हजनि। अहिड़े नमूने सां शेख अयाज़ जा काफ़ी अहिड़ा जेके आहिनि उहे अक्स आहिनि, ऐं उन में फ़िक्र बि आहे, सोच वीचार बि आहे। हाणे मिसाल हिकिड़ो अक्स आहे बनीअ जो, पेहे ते पोड़ो, पखीअ पुठियां वाव में खांभाणीअ ॻोड़ो। हाणे इहो तव्हां अक्स तसवर कयो त पोड़ो जेको आहे पेहे ते वेठो आहे, उहो खांभाणी हलाए थो पियो, ऐं उनजो ॻोड़ो निकितो आहे उन मां, त उनखे कैमरा में ॼण शेख अयाज़ झटियो आहे त पेहे ते पोड़ो, पखीअ पुठियां वाव में खांभाणीअ ॻोड़ो। हिकिड़ो ख़ूबसूरत अक्स आहे इहो। पंहिंजे असांजे कल्चर जो बि हिसो आहे। माण्हू ॿार पुछंदा बाबा पेहो अलाए छा आहे, अॼु जे ॿारनि खां वरी पेहो बि विसरी वेंदो, खांभाणी बि पुछंदा। त इहे शयूं इहे शेख अयाज़ हुन में शाइरीअ में पंहिंजे पिरदर कयूं। ईअं करे त माना पंहिंजो कल्चर बि हुन में पिरदर थिए थो। इन सां इन जे पस मंज़र में हिकिड़ो पोरे जो कॉन्सेप्ट आहे मिले थो पियो। या वरी ॿियो हिकिड़ो अक्स अथसि त टांडाणा टिमकनि गाह मंझा नांगनि जा नांगनि जा गाह मंझा नेण पिया चिमकनि। त माना नांग नज़र था अचनि गाह मां, टांडाणा टिमकनि था ऐं उन्हनि जा वरी अखि उन्हनि जी नज़र था अचनि। या हिकिड़ो पंहिंजा जीअं जाग्राफी पंहिंजी तारीख़ उनखे बि यादि करिणो आहे। जुमड़ाऊअ जो तड़, जुमड़ाऊअ जो तड़, रिढूं पाणी थियूं पीअनि भरिसां घाटो बड़। जुमड़ा जो तड़, रिढूं पाणी थियूं पीअनि भरिसां घाटो बड़। त इहो बि हिकिड़ो अक्स। या वरी जेके कुझु वरी तारीख़ी पस मंज़र में बि लाज़मी आहे, जाग्राफी तारीख़। मिसाल विज जी ताड़ी, विज जी ताड़ी ऐं दोदे बिना ओपरी हीअ रूपा माड़ी। रोबे मिसाल दोदो कोन्हे को रूपा माड़ी में, विज जी वरी ताड़ी, विज जी ताड़ी दोदे बिना ओपरी हीअ रूपा माड़ी, या दोदे बिना हेखली हीअ रूपा माड़ी। त इहो हिकिड़ो जेके तसवर तारीख़ बि हुनमें अची थी वञे, जाग्राफी थी अची वञे, हुनजा अक्स था अची वञनि।
कंहिंजे लाइ अञा, हीउ वरी हिकिड़ो अक्स ॿियो आहे, कंहिंजे लाइ अञा कारो कांव लवे पियो साईअ निम मथां। हिते वरी कंट्रास्ट बि आहे रंगनि जो, कारो कांव ऐं साई निम। कंहिंजे लाइ अञा कारो कांव लवे पियो साईअ निम मथां। त इहो बि हिकिड़ो ॻोठाणो वक़्तु बि आहे, और उन में रंगनि जो बि तज़ाद बयानु थियल आहे। या इहो तूफ़ाननि जी अक्स आहिनि, ऐं वाचूड़नि जा, वाचूड़ो एॾो वण तां थियो कोराण जो फहको त केॾो। वाचूड़ो जो आयो त कोराण किरी आहे, वण तां किरे थी पई। उन में आवाज़ जो बि ॾिसो हिकिड़ो तस्वर थो थिए न, हीअ खांबाणीअ जो हिकिड़ो तस्वर हुयो त वाचूड़ो एॾो वण तां कोराण जो फहको थियो केॾो। त इन में इहे अक्स जेके आहिनि, इहे तव्हां जा बजा शहकाज़ जे हाइकनि में मिलनि था। ऐं वरी टेड़ुनि जा वरी ॿिया रंग आहिनि, वरी उहो तव्हां जेके ॿिए दोस्त खां सवाल कंदो उन बारे में, त उहो हाइको छा आहे, वरी टेड़ू छा आहे, उन ते वरी ॿिया दोस्त ख़्यालनि जो इज़हार। वसीम साहब, मां तव्हांखे इहो था पुछणु चाहियां अवाम जी आगाहीअ लाइ, त हिकिड़ो आहे हाइको, वरी अयाज़ उनखे टिसटे जो नालो ॾिनो, त हाइको जो असुलु मौज़ू छा आहे, ऐं टिसटे ऐं हाइके में मौज़ूआती फ़र्क़ु कहिड़ो आहे? शेख अयाज़ जो हिकिड़ो हाइको आहे त भिटाईअ ते बास। वाह, भिटाईअ ते बास, भिटाईअ ते बास, थर बाबी हो थी मरां, शाल न बुझे प्यास। वाह वाह वाह। हाणे हाइको जेको आहे मुंहिंजी नज़र में हिकिड़े पल जी कहाणी आहे, ऐं पल जी हिकिड़ी मुतहरिक तस्वीर आहे। तस्वीर बि उहा जंहिंमें कॾहिं ख़ामोशी हुजे, कॾहिं आवाज़ हुजे, ऐं कॾहिं बिल्कुलु शांत हुजे, ऐं कॾहिं इंतिहाई समुंड जहिड़ो शोर हुजे। त हाइको जेको आहे उहा हिकिड़े पल जी तस्वीर आहे। हाणे इहो शाइर ते छॾियल आहे त शाइर पंहिंजे तजुर्बे जी रोशनीअ में इन टिनि सिटुनि खे कीअं थो हिकिड़ी काइनात में तब्दील करे। मां हिते चाहींदुसि त थोरो जेको हाइको जो पस मंज़र आहे उन ते थोरो ॻाल्हाइजे, जीअं असांजा वेठल जेके आहिनि से उहे काफ़ी ॼाणू बि आहिनि, पर उन लाइ बि इहा ॼाण हुजणु खपे। त हाइको जेको आहे, जीअं अदल ॻाल्हायो त भई भाषू ईसा ऐं ॿिया जेके जापान जा शाइर आहिनि जिन इन जी शुरूआति कई, ऐं इहा 17वीं सदीअ में माना शुरूआति थी आहे। ऐं अवां सही चयो त सिंध में जेको हाइको आहे उहो सभ खां पहिरीं नारायण श्याम लिखणु शुरू कयो, ऐं उन मुंहिंजे ख़्याल में तस्वीरूं अक्स इन क़िस्म जा नाला बि ॾिना। ऐं मूंखे यादि अचे थो उनजो हिकिड़ो मशहूरु हाइको त ॾिसो पखियुनि जा डांव, ॾिसो पखियुनि जा इमदाद हिनखे ॾिसो त कयो आहे, त ॾिसो त पखियुनि डांव, ॾिसो पखियुनि जा डांव, हिक ॿिए मथां उॾामंदे कीअं सेकनि था छांव। हाणे हिकिड़ी पल जी मुतहरिक तस्वीर आहे त हिकिड़ा पखी मथे आहिनि, ॿिया हेठि आहिनि, वरी हेठियां पखी मथे वञनि था। असल में मां ईअं चवंदो आहियां त शाइरी लिखण त हिकिड़ो तख़लीक़ी अमल आहे, पर पढ़ण बि हिकिड़ो वॾो हुनुर आहे। अगरि तव्हांखे पढ़णु नथो अचे यानी शाइरी, त पोइ शाइरीअ जो हिज़ तव्हां हासिलु नथा करे सघो। मूंखे यादगिरी आहे त तनवीर अब्बासीअ जे क्लिनिक ते असां तनवीर सां कचहरी पे कई, त तनवीर असांखे ॿुधायो त बाबा अगरि अव्हां जा 3 लफ़्ज़ आहिनि ऐं 3 लफ़्ज़नि मां तव्हां अगरि हिकिड़े ते स्ट्रेस आंदो, ज़ोर ॾिनो, त उनजी माना फिरी वेंदी। त हुन चयो मिसाल तौर ते मां तोसां प्यारु कयां थो, हाणे हिते सेंटर मां आहे, मां वरी चए थो त मां तोसां प्यारु कयां थो, हाणे हिते तोसां, वरी ॿिए में हू फोकस प्यार खे थो करे त मां तोसां प्यारु कयां थो। चवण जो मक़सदु आहे त असां हाइको पढ़ूं या ॿी का शेरी सिंफ़ पढ़ूं, असांखे जेसीं उहा पढ़णु नथी अचे त तेसीं असीं उन मां उहो मज़ो नथा वठी सघूं। त तनवीर जी मूं ॻाल्हि कई त तनवीर ख़ुदि हाइको जे सिलसिले में तमामु वॾी कोशिशि कई, ऐं हुनजो हिकिड़ो हाइको मुंहिंजे अखियुनि में तस्वीर बनियल आहे त विञड़ूं छातीअ ते
हिन घुट में बि अची वई निंड वेचारीअ खे, वाह विंजणूं छातीअ ते हिन घुट में बि अची वई निंड वेचारीअ खे। हूअं हाइको तमामु घणो जेको मशहूरु थियो ऐं यकीनन मां इहा ॻाल्हि कंदुमि त अयाज़ उन में वॾो किरदारु अदा कयो। जॾहिं अव्हां जा वॾा शाइर मञियल शाइर जॾहिं कंहिं सिन्फ़ खे छुहंदा आहिनि त पोइ ॿिया जेके नवां शाइर आहिनि नो मौलूद जेके शाइर आहिनि उहे बि उन्हनि ते लिखणु शुरू कंदा आहिनि। त ईअं पोइ असांखे जीअं तव्हां ॿुधायो त भई अयाज़ जा ॿ जेके मजमूआ आहिनि उहे हाइको ते मुश्तमिल आहिनि। हिते मां चवंदो हलां त तारका आलम अबड़े जो हिकिड़ो पूरो जो पूरो किताबु उहो हाइको ते आहे जी जी ऐं उनजो बि हिकिड़ो हाइके जो आवाज़ जेको आहे उहो मुंहिंजे कननि में अञा ताईं बि गूंजंदो आहे। पखीअ जो भड़को, पखीअ जो भड़को, रहियो रोशन दान ते पेरनि जो खड़को। वाह हाणे ही हाइको ॾिसो त केॾो कमाल जो आहे। त ईअं पोइ उहो हाइको जेको आहे असांजी नई जनरेशन बि लिखणु शुरू कयो। अयाज़ त मूं जीअं चयो त महान शाइर आहे, पर इहो पस मंज़र आहे त हाइको असां वटि जेको आयो उहो जापान मां आयो। ऐं तव्हां जीअं पाण ॻाल्हि कई ऐं ख़ुदि अयाज़ पंहिंजे हाइके लाइ जेका ॻाल्हि कई आहे त उन में बैत जो वधीक असरु आहे। हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त हिन खां अॻे साल मूं अयाज़ जे बैत ते ॻाल्हायो ऐं मूं अयाज़ जे बैत में हाइको खे ॻोल्हण जी कोशिशि कई हुई। त अयाज़ पाण चवे थो त अयाज़ जा जेके हाइको आहिनि उहे हिकिड़ा उहे हाइको आहिनि जेके बैत खे वेझो आहिनि ऐं पोइ ईअं खणी चओ त उहे टिसटनि खे वेझो आहिनि। ऐं शुरूअ में अयाज़ ख़ुदि पंहिंजनि हाइको खे टिसटा सॼियो। सही त ईअं मिसाल शेख अयाज़ जो हिकिड़ो हाइको आहे, राति त गुज़री वई, राति त गुज़री वई पोपट मंदर घिट ते घिंड ते कीअं हुई निंड कई। हाणे घिंड जेको आहे उहो ख़ुदि आवाज़ जी अलामत आहे, पर पोपट जी जेका निंड आहे उहा माना हिन हाइको में जेको आहे जिथे आवाज़ जो अक्स असांखे मिले थो उते असांखे ख़ामोशी जो बक्स मिले थो। त अयाज़ जेको आहे उन जा खोड़ सारा हाइको जेके आहिनि से सिंधी बैत खे वेझो आहिनि, पर खोड़ सारा हाइको जेके आहिनि उहे बिल्कुलु हाइको जो जेको माहौल असां ॿुधायो त उहा हिकिड़े पल जी तस्वीर आहे। ऐं अयाज़ कीअं पल जी तस्वीर ठाहे थो त हाणे हिकिड़ो ॿुधो त साओ बूर हवा आहे मूं घर भरिसां जा हुई निमक पई छाल आहे। हाणे इहो हवा आहे लफ़्ज़ मूं सोचियो त शायदि अयाज़ जहिड़ो वॾो शाइर बि लफ़्ज़नि जे चकर में अची वियो आहे। इहो हवा आहे लफ़्ज़ जेको आहे उहो किथे भरती त न आहे, पर यकीन कयो अमर मूं जॾहिं डिक्शनरी में ॾिठो त हवा जी माना आहे ज़मीन ऐं आसमान जी विच जी ख़ला। त हवा आहे ऐं त इहो हवा आहे सवाइ सां रुगो यानी काफ़ियो न मिलायो वियो आहे, पर हुनखे लफ़्ज़ खे पंहिंजी तुज़ माना में इस्तेमालु कयो वियो आहे। मां वरी पढ़ां थो त ताज़ो बूर हवा आहे मूं घर भरिसां जा हुई निम कपी छालाए। वाह वाह वाह, निम कपई छालाए। अच्छा, जेको मुंहिंजो सुवाल हो त इहो अलॻि सिन्फ़ूं थियूं काउंट थियनि या हिकु ई सिन्फ़ असां हिनखे चई था सघूं, छो त हाइको ॾेढ सिटरो ऐं जेको आहे इहो टिसटरो इहे माना मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। न बिल्कुलु मां सम्झां थो त जेको मींहं कणियो आहे अयाज़ जो उन में अयाज़ हिकिड़ा ॾेढ सिटा वज़र यानी उरूज़ ते बि लिखिया आहिनि, पर अॻिते हली करे उन्हनि खे उन ॾेढ सिटा नालो ॾिनो आहे जंहिंखे मूं ॾेढुणो नालो ॾिनो। मुंहिंजी का मजाल कान्हे का, अयाज़ जा पेर ॻरा आहिनि पर मूं उनखे ॾेढुणो चयो त अयाज़ पूरो किताब जेको आहे उहो ॾेढ सिटा ते लिखियो आहे। हाणे ते हाइको जेको आहे उन ते इमदाद हुसैन जेको नालो लिखियो आहे उहो टेढ़ो आहे, पर मां सम्झां थो त उहो हाइको खे तस्लीम करे थो। ईअं न आहे, उहो असां वटि नौजवाननि में इन जो इम्तियाज़ ईअं कयो वञे थो। मां उन सां मुतफ़िक़ न आहियां त भई जेके हाइको उन खां जेको हाइको जो जेको माहौल आहे उन खां जेके परे हाइको आहिनि उहे टेढ़ू आहिनि ऐं बाक़ी जेके हाइको आहिनि, पर मां इन सां इख़्तिलाफ़ थो कयां। मां चवां थो त हाइको हाइको आहे, पर अयाज़ छाकाणि त ॿी तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायो त
त शेख अयाज़ उन लाइ मातृक छंद जी पाण जेका सा उहा ॻोल्हा कई ऐं उनखे मातृक छंद ते लिखियो। जीअं अदल चयो त ख़ुदि अयाज़ पहिरीं चयो हो त इहा बैत जी ॾेढ टंग आहे, पर हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत लफ़्ज़ बि चयो हुअईं, पर उनखे रद्द करे छॾियो हुअईं त ही रुगो अकेलो मोर जो खंभु आहे। सही आहे। अच्छा वसीम साहिबु, हाणे तव्हां ॾे ॿियो ई राउंड में वरी मां अचां थो, ऐं अयाज़ जा जेके हाइका आहिनि टिनि सिटरुनि में हिकु सॼी काइनात हू समाए थो छॾे। अॼु सर्द हवा आहे थी बाहि ॿरे भरिसां ऐं प्यार जुदा आहे, कोयल कूके थी हाय विसाणल आग खे केॾो फूके थी। तो अयाज़ जी इहा सहर अंगेज़ी आहे हुन जे शाइरीअ जी। बख़्तावर, असां अयाज़ जे हाइके जी सिन्फ़ ते त ॻाल्हायो, पर अयाज़ जे उन हाइको में जेको फ़िक्र आहे, जेका उन जी तासीर आहे, उन में तव्हांखे कहिड़ा तजुर्बा महसूसु थिया, ऐं अयाज़ जे हाइके में नवाण कहिड़ी आहे? उन खां अॻु बि हाइका लिखिया विया, अयाज़ उन में कहिड़ी नवाण आंदी आहे? थैंक यू अमर। जीअं त हाणे मूंखां अॻु में भई असांजा मोहतरम जेके महिमान आहिनि उहे ॻाल्हि करे चुका आहिनि त हाइको बुनियादी तौर ते जापान जी हिकिड़ी सिन्फ़ आहे जंहिंजे पहिरें ऐं आख़िरी शेर टे शेर में 5 मात्राऊं थियनि थियूं, ऐं विची जेका सिट आहे उन में 7 मात्राऊं, ऐं पहिरीं ऐं आख़िरी सिट यानी 3 सिट हम काफ़िया थियनि थियूं पियूं आख़िर में। पहिरियों दफ़ो जॾहिं नारायण श्याम या उन खां पोइ तनवीर अब्बासी या कुझु ॿियनि राइटर्स हाइको लिखणु शुरू कयो, ऐं इहा ॻाल्हि बि हिते थी त सभ खां वधीक एतिराज़ वारण वारो बि शेख अयाज़ हुयो त ही हिकिड़ी धारी शइ, जंहिंखे हुन अहिड़नि लफ़्ज़नि में बि चयो त जापान जी चेरी जेका आहे उहा सिंधीअ जी वटीअ में कीअं असांजो क्वासो ओते सघूं था पिया। पर वक़्त सां गॾु जॾहिं हुन पाण बि स्टडी कई, छो त शेख अयाज़ पाण हिकु तमामु वसी मुशाहिदो रखंदड़ शाइर हुयो, ऐं उन खां पोइ हुन पाण इन शइ खे एडॉप्ट कयो। जॾहिं हुन अपनायो त हुन इन रंग सां अपनायो त हाइको खे उन चेरीअ मां तब्दील करे सिंध जी सूसी ऐं अजरक में वेढ़े करे उनखे सिंधी रंग ॾेई छॾियो। ऐं अहिड़े नमूने सां जेको हाइको जो असुल फॉर्मेट आहे, जीअं हिते ज़िक्र थी चुको त अक्सबंदी आहे। बुनियादी तौर ते कोई बि ऑब्जेक्ट हुजे, वक़्तु आहे, को मंज़र आहे, फितरत आहे, को लम्हो आहे, उन जी लफ़्ज़नि में तस्वीर कशी जेको आहे सो या तस्वीर ठाही थी वञे पई, जोड़ी वञे थी, त जंहिंजे बि अॻियां हाइको पढ़ियो वञे त उन जे साम्हूं उहो मंज़र उभरी अचे। ऐं शुरू में या जापान जी जॾहिं असां ॾिसूं था हाइको जी नोयत, त उन में मोस्टली जेके फितरत जा रंग हुया उहे ई पेश कया विया। जॾहिं शेख अयाज़ हाइको लिखियो ऐं हिकिड़ो उहो पंहिंजे मरहलनि मां गुज़री करे, जीअं उन 1.5 सिटरो चयो या उन खां पोइ 3 सिटरो चयो, या वरी उनखे बाद में इमदाद हुसैनी साहब जंटड़ू चयो आहे, पर शेख अयाज़ उन में नवां तजुर्बा कया। त सिर्फ़ु फितरत खे हुन शामिल न कयो, सिर्फ़ु फितरी रंगनि खे ऐं फितरी जज़्बनि खे हुन शामिल न कयो, पर तमामु घणा ज़िंदगीअ जा जेके मौज़ू आहिनि उन्हनि ते हुन जेको आहे सो तबाज़माई कई ऐं हाइको में उन्हनि खे पेश करण जी कोशिशि कई। ऐं जीअं त हिकिड़ो फ्रेम आहे हाइको, तस्वीर जो फ्रेम आहे जंहिंमें अक्स पेश कयो थो वञे, त शेख अयाज़ हुन में जेकी शयूं पेश कयूं फितरत सां गॾु जेके आहिनि उहे समाजियात खे बि पेश कयो, फ़लसफ़े खे बि पेश कयो, तारीख़ खे बि पेश कयो, ऐं उन सां गॾु रूमानवी हिकिड़ो तसवुर जेको थींदो आहे उनखे बि उन पंहिंजे हाइको में पेश कयो। ऐं उन सां गॾु रंग अहिड़े नमूने सां हाइको खे ॾिनो त हाइको हिन वक़्तु जेको आहे उहो सिंधीअ में को धारियो इस्म नथो लॻे पियो, धारी सिन्फ़ नथी लॻे, ऐं एतिरी सलीस ॿोली हुन रखी जो उहो सम्झो त किन जाइनि ते उरूज़ ते बि पूरो लहे थो पियो, त किथे वरी छंद ते बि जेको आहे सो अची थो वञे। ऐं उन सां गॾु उन जी बीहक वरी जॾहिं असां ॾिसूं था त किथे बैत सां लॻे थी, किथे वरी वाईअ वारो सादो ऐं सलीस रंग ऐं अवामी रंग बि जेको आहे उहो असांखे शेख अयाज़ जे
हाइकनि में नज़र अचे थो पियो। हिकु ॿ हाइका मिसाल जे तौर ते मां पेश कंदमि हिते। जी त मां बि त आहियां शाम, नारायण तुंहिंजो रुॻो नाहे इहो नाम। वाह मां बि त आहियां शाम, नारायण तुंहिंजो रुॻो नाहे इहो नाम। वाह लोए लोए न साॻी लोए, बिॼियूं वरियूं भिट ते भिट धणीअ खां पोइ। वाह त इन्हनि हाइकनि में सम्झो हिकिड़ी तारीख़ जो बि अंसर अचे थो पियो, ऐं उन खां अलावा जेकी असांखे हिकिड़ा उहे तस्वर जेके निज सिंधी शाइरीअ में मिलनि था पिया, असांखे छंद ते मिलनि था, उन्हनि जो तस्वर बि मिले थो। जीअं हिकिड़ो ॿियो हाइकु आहे, मीरा तोखां पोइ यकतारो कंहिंजे कुल्हे कंहिंखे सुध न होए। वाह त अहिड़े नमूने सां इहे नवां तजुर्बा जॾहिं शेख अयाज़ कया ऐं हाइको खे पंहिंजे वजूद में समाइण जी कोशिशि कई, त असां ॾिसूं था त शेख अयाज़ एतिरा हाइका लिखिया जो हाइको जो जेको असली मौजिद आहे बाशू, उन खां बि वधीक जेको आहे सो असांखे हाइका शेख अयाज़ जा मिलनि था पिया। तमामु ख़ूबसूरत। ऐं जॾहिं असां अॼुकल्ह जे दौर में इंतिहा पसंदीअ जी ॻाल्हि था कयूं, रवादारी तहरीक पई हले, त शेख अयाज़ ऐं उन जे हमसरनि सदाई इंतिहा पसंदीअ खे निंदियो आहे। ऐं अयाज़ जो हिकिड़ो हाइको आहे त आओ दराज़ा हल, आओ दराज़ा हल, तुंहिंजा सारा मौलवी मुंहिंजो हिकु सचल। सो अयाज़ जेको आहे सचल जो शाह लतीफ़ जो पैरोकार आहे, ऐं असां वरी अयाज़ ऐं इन्हनि सभिनी जा पैरोकार आहियूं। ज़ैद, असां फ़िक्री गहराईअ जी ॻाल्हि कई त अयाज़ जे हाइकनि में जेका फ़िक्री गहराई आहे, छो त अवां पाण नसरी नज़्म था लिखो, ख़्याल जी शाइरी था कयो, त ज़ाहिर आहे फ़न सां गॾु जेसिताईं फ़िक्र असर अंगेज़ न आहे तेसिताईं शाइरी पंहिंजी मंज़िल नथी माणे। त अयाज़ जे हाइकनि में जेका फ़िक्री गहराई आहे उन बाबति तव्हां कुझु ॿुधायो। सभ खां पहिरियों त मां थोराइतो आहियां अयाज़ मेले जे ऑर्गेनाइज़र्स जो, जिन अयाज़ जहिड़ी एॾी वॾी शख़्सियत ते ॻाल्हाइण जो असांखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे। शेख अयाज़ जी जेका शख़्सियत आहे उहा एॾी त वसी शख़्सियत आहे। अदब में ॿ शोबा थींदा आहिनि, हिकिड़ो नज़्म हूंदो आहे ऐं ॿियो नसर हूंदो आहे। त शेख अयाज़ जो कमाल इहो आहे त हू नज़्म जो बि त बहितरीनु शाइर आहे, त हुनजो जेको नसर आहे उहो बि एॾो मज़बूत आहे। हिकिड़ो ॿियो सेशन नसर ते बि रखियो वियो आहे, त नसर ते त फ़िलहालु असां न ॻाल्हाईंदासीं, उहो हुनजो हिकिड़ो अलॻि पूरो वसी हिकिड़ो मौज़ू आहे, जंहिंमें अयाज़ जो तमामु घणियूं लिखणियूं मौजूदु आहिनि। पर नज़्म ते जेकॾहिं अचिजे, हुनजी जेकॾहिं शाइरीअ ते ॻाल्हि कजे, त वरी बि अयाज़ एॾो ई वसी आहे जो हुन शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि ते लिखियो आहे। मां सम्झां थो शायदि ई का अहिड़ी सिन्फ़ हुजे जंहिं ते अयाज़ न लिखियो हुजे। जीअं तव्हां हाइकनि जी ॻाल्हि कई, 3 सिटरा हुजनि, 1.5 सिटरा हुजनि, 6 सिटरा हुजनि, सानेट हुजनि, त सभिनी जेको सिन्फ़ूं आहिनि। ऐं न सिर्फ़ु इहो त हुन उन्हनि ते लिखियो आहे, पर हुन में हुन महारत सां लिखियो आहे। ऐं हुन ते जीअं तव्हां शुरू में चई वियो, पंहिंजो धाको जमाए हुन लिखियो आहे। त हाइका बि जेके शेख अयाज़ लिखिया आहिनि, हाणे हाइकीअ जे बारे में जीअं साईं अदल बि तमामु सुठो ॻाल्हायो, साईं वसीम ऐं बख्तावर सभिनी तव्हांखे ॿुधायो, त बुनियादी तौर ते हीउ हिकिड़ो फितरत जो हिकिड़ो चित्र हूंदो आहे जेको शाइर चिटे थो। हूअं त हिकिड़ा पेंटर्स हूंदा आहिनि, हिकिड़ा फोटोग्राफर्स हूंदा आहिनि, जेका हिकु तस्वीर कढी तव्हांजे साम्हूं रखनि था, पर शाइर छा थो करे, लफ़्ज़नि जे रूप में तव्हांजे साम्हूं हिकिड़ी तस्वीर थो रखे। ऐं बाशूअ जो जीअं ज़िक्र थियो, उनजो हिकिड़ो मशहूरु हाइको हूंदो आहे, सेंवारियल तलाउ सींवारियल तलाउ ॾेॾर ॾिनो टपो पाणीअ जो छपको। त इन सां हिकिड़ो सॼो मंज़र तव्हांजे साम्हूं अची थो वञे। ॾाढा सुठा हाइका तव्हांजे साम्हूं पेश कया विया, जिन में अयाज़ बि उन में उहा सभु शयूं, उहे हाइका ऐं उन में जेके फितरत जा अक्स आहिनि उहे तव्हांखे ॾेखारिया आहिनि। पर जीअं अयाज़ जो कमाल इहो आहे, वॾियूं शख़्सियतूं हिकिड़ियूं ट्रेंड सेटर्स थींदियूं आहिनि। हू शाइरीअ में हिकिड़ा नवां तजुर्बा, हिकिड़ा नवां घाड़ेटा, हिकिड़ा नवां अंदाज़ खणी था अचनि। त शेख अयाज़ इन हाइके खे हिकिड़ो नज़्म जो टच बि ॾिनो, ऐं उन में हुन हिकिड़ा अहिड़ा हाइका लिखिया जिन में हिकिड़ी फ़िक्री गहराई आहे, हिकिड़ी रोशन ख़्याली आहे, ऐं ॿी हिकिड़ी ख़ूबी जेका शेख अयाज़ में आहे, शेख अयाज़ तमामु घणो मुतालो कंदड़ हिकिड़ो शाइर आहे। हुन सॼी दुनिया जे लिटरेचर खे पढ़ियो आहे,
जॾहिं तव्हां शेख हयाज़ खे पढ़ो था त तव्हांखे उन में सॼी दुनिया जा रेफरेंसिस मिलनि था, त उन जी सॼी शाइरीअ में हू तव्हांखे हिकिड़ी आलमगीरियत जो हिकिड़ो पैगाम थो ॾिए ऐं तव्हांखे सॼी दुनिया सां मुहबत करणु सेखारे थो, जेको हिकु शाइर जो बुनियादी हिकिड़ो कमु बि हुजे थो। जीअं कारिज जी बि ॻाल्हि थी त इहो केॾो वॾो कारिज आहे, तव्हांखे इंसानियत सां मुहबत कराइणु, तव्हांखे प्यार जो प्रचार ॾियणु, तव्हांखे अमन पसंदी सेखारणु, तव्हांखे रोशन ख़्याली ॾे वठी अचणु। मां सम्झां थो असां पुछंदा आहियूं न सुवाल त शाइरी छा थी ॾे, शाइरी इहो सभु कुझु तव्हांखे ॾिए थी। त तव्हां जीअं सुवाल बि पुछो त उन में हुन जा जेके फ़िक्री गहराईअ वारा मां तव्हांखे कुझु ॿुधायां हाइका। असां वटि जीअं हिकिड़ी मुर्दा परस्तीअ जो हिकिड़ो रवाजु हूंदो आहे, जेरी असां कंहिंखे मंझता न ॾींदा आहियूं, त अथसि त जेरे झमेला सदा थिया सिंध में मोहन ते मेला। ऐं इहो ई हिकिड़ो ॿिए में थो चए त ही जे पढ़ पाइनि, ही जे पढ़ पाइनि भला कंहिंजे जेरे छातीअ सां लाइनि। ऐं ॿियो अथसि त तॾहिं आए यार, तॾहिं आए यार जॾहिं ॾिठई मूं मथां मिटीअ ते मीनार। त ईअं जीअं तव्हां ॾाढो सुठो अॼुकल्ह इंतिहा पसंदी जो हिकिड़ो तूफ़ान आयल आहे ऐं उनखे बंजू हिकिड़ा शाइर ई ॾेई सघनि था। हाणे इहो बि शाइर छा कंदा आहिनि, मुख़्तसर लफ़्ज़नि में हिकिड़ा इशारा ॾींदा आहिनि। हाणे इन इंतिहा पसंदी जो तव्हां मुक़ाबिलो न करे सघंदो, पर शेख हयाज़ पंहिंजे इन हाइके में कीअं थो ॿुधाए त तव्हां इन्हनि सां पुॼी न सघंदो, इन्हनि सां सचल पुॼंदो। त हू थो चवे त आव दराज़ा हल तुंहिंजा सारा मौलवी मुंहिंजो हिकु सचल। त इन्हनि खे जवाबु बुलेशा ॾेई सघे थो, इन इंतिहा पसंदीअ जो जवाबु भिटाई वटि मौजूदु आहे ऐं इन इंतिहा पसंदीअ खे सुठे तरीक़े सां मज़ाहमती एंटीथीसिस इन जो जीअं अनवर पीर आदिब चयो, सो इहो सूफ़ी जी जेका शाइरी आहे उहो इन्हनि खे इन खे रोके सघनि था। हिकिड़ो ॿियो तव्हांखे ॾाढो फ़िक्री गहराईअ वारो मां हिकिड़ो ॿुधायां हाइको शेख हयाज़ जो। गैलीलियो खे मार, गैलीलियो खे मार पोइ बि धरती सिज जे वञणी आहे चौधार। त हू जेको शेख हयाज़ जी शाइरी में तव्हांखे ॾाढा अहिड़ा रेफरेंसिस मिलंदा, जंहिंमें रोशन ख़्याली आहे, जंहिंमें अमन पसंदी आहे, जंहिंमें तासुब जी पाड़ पटियल आहे। हिकिड़े ॿिए हाइके में चवे थो मारी थो मारे जहिड़ो सिंधूअ ते पखी तहिड़ा रावीअ ते, केॾी रतो छाण रस्ता दुबा रत जा कंहिंखे कंहिंजी काण, केॾा ट्राकोड़ा काल ईअं माण्हू मुआ ॼण के माकोड़ा। त हिन जा जेके हाइका आहिनि उन में फ़िक्री गहराई तव्हांखे तमामु घणी हर हंधि मिले थी। महिरबानी ज़ैद। मारी थो मारे जहिड़ा सिंधूअ ते तहिड़ा रावीअ ते। सो अदल साईं अयाज़ चयो हो त शाइरी जे रूह गरमाए नथी, मंज़िल मक़सूद खे पाए नथी। अयाज़ जा हाइको केतिरो रूह था गरमाइनि ऐं केतिरा असर अंगेज़ आहिनि। असल में हाणे ॻाल्हि जेकी हाइको जी हुई ऐं पोइ तव्हां वरी फ़र्क़ु बि महसूसु करायो त जेके छाकाणि त उन तरक़ी पसंदि तहरीक जो ज़ोर हुयो त पोइ हर शइ में कारज जी ॻाल्हि कंदा हुआ। बाबा हीअ जेको असां लिखूं था त इन में का फ़िक्री का सोच का ज़हनी हलचल को ख़्यालु को अहिड़ो क़िस्म जो त लाज़मी आहे उन्हनि खे बि नज़र में रखिणो थो पए। इन करे पोइ उन में गुंजाइश पैदा कई वई ऐं पोइ उन में वरी घाड़ियो बि ठाहियो वियो, उन जा काफ़िया रखिया विया। जॾहिं त जापानी हाइको में को काफ़ियनि जो तस्वुरु न आहे, उहो ईअं उर्दू में बि ईअं लिखिया विया, बिना काफ़ी हाइका लिखिया विया आहिनि। पर शेख हयाज़ छाकाणि त हिकिड़ो कमिटेड ऐं हिकिड़ो वॾो शाइर हुयो त लाज़मी आहे उहा जेका बि ॻाल्हि कंदो ईअं सतही न हूंदी ऐं हमेशह उन जेके बि जिन बि सिंफ़ुनि में लिखियो। पोइ इहा ॿी ॻाल्हि आहे त असांजी इन सिंधी अदब में जेके फॉर्मेट जे हिसाब सां जेके सिंफ़ूं पेचीदा हुयूं उहे पॉपुलर न थी सघियूं। ख़ासि तौर जीअं सानेट आहे, उन में पेचीदगियूं वधीक हुयूं। उन वरी ॿियो तराइल आहे, उहो तराइल थोरो घणो मक़बूल थियो, पर हाइको वधीक ऐं टेड़ो वधीक मक़बूल थी सघियो, जो छाकाणि त उन में थोरी हिकिड़ी फ़िक्री फॉर्मेट जी हैत जी हिकिड़ी आसानी हुई। आसानीअ जे करे इहा सिंफ़ वधीक मक़बूल थी। ऐं शेख हयाज़ छाकाणि त जीअं तव्हां ॻाल्हि कई त शाइरी जो हिकिड़ो मक़सदु रखी करे उहो तख़लीक़ हुनजी जेका बि तव्हां तख़लीक़ पढ़ंदव, हाइको हुजनि या ॿिया नज़्म हुजनि, नसी नज़्म तव्हां ॾिसो त केॾा फ़िक्र अंगेज़ आहिनि।
ज़ैद जीअं आहे नसी नज़म जो सुठो शाइर आहे, त उनजे नसी नज़म में केॾी गहराई आहे, त इन में हाइको खे हाइको नज़म लिखिया शेख अयाज़। वावेला वणकार तो पाता तकदीर जा हस गिचीअ में हार, वावेला वणकार माण्हू तुंहिंजे मौत ते रुना ज़ारो ज़ार। इहो वावेला वणकार जी हिकिड़ी जीअं ऐं इन तजुर्बे में वरी असांजो दोस्त रसूल वरी 9 लखा 9 हाइका मिलाए करे 9 लखो हार जीअं, त 9 लख नई सिन्फ़ ईजाद कई। त शेख अयाज़ लाज़मी आहे उन में सिन्फ़ुनि खे उन में वुसअत बख़्शी। ऐं ईअं ॻाल्हि इहा ई थी त जॾहिं वॾो शाइर को जॾहिं कंहिं सिन्फ़ में लिखंदो आहे त लाज़मी आहे उनखे मक़बूलियत मिली वेंदी आहे ऐं ॿिया शाइर उनजी पोइवारी कंदा आहिनि। त इन करे शेख अयाज़ लाइ सिन्फ़ काई मसइलो न रही। हू हिकिड़ो अहिड़ी सतह जो शाइर हुयो जो शाइरी बि हुनजो इंतज़ारु कंदी हुई। शाइरी जॾहिं बि हू चाहे त उहो शाइरीअ खे पाण वटि घुराए सघंदो हुयो ऐं तख़लीक़ जी अहिड़े बुलंदियुनि ते ऐं अहिड़ी सतह ते पहुतल हुयो जो हू उनजे लाइ तख़लीक़ ऐं सिन्फ़ का मतिलबु मसइलो न हुई। ऐं जॾहिं बि हू चाहे राति जो जाॻंदे निंड में हमेशह हुन शाइरीअ सां ई गॾु रहियो। ऐं इस्पताल में हुयो त तॾहिं बि हुन शाइरी लिखी। ऐं पोइ डॉक्टर चवंदा तव्हां आराम कयो, रेस्ट कयो, लिखो न, इन पासे ॾे सोच वीचार न कयो। त हुनखे चवंदो, डॉक्टर खे चवंदो हुयो त भला मूंखे तूं लिखी ॾे, जेकॾहिं मां इहे किताब माना पढ़ां न या लिखां न त मां बची वेंदुसि, त पोइ मां छॾियां खणी। त इन क़िस्म जी जो निट में बि हुन हिकिड़ी अहिड़ी शयूं तख़लीक़ कयूं, ॾींहं जो वेही हुन शयुनि खे वरी उहो कंदो। इन करे हाइको में बि हुन एतिरी जीअं 2 मजमुआ माना असां वटि थी सघे थो कंहिंजा मजमुआ 2 मजमुआ या इन खां वधीक शाइरी जेका कंहिं शाइर जी कान्हे का। बिल्कुलु अदल साईं, असां वटि इहो चयो थो वञे त शेख अयाज़ ते केतिरी रिसर्च थी थिए, भिटाईअ ते केतिरी रिसर्च थी थिए। सो ही 10 सालनि खां अयाज़ मेलो थी रहियो आहे। उन में केतिरा सेशन्स था थियनि, जीअं वसीम चयो उनजे नज़्म ते सेशन थियो, असां उनजे गज़ल ते हिन ई अयाज़ मेले में ॻाल्हाए चुका आहियूं, अॼु हाइको ते था ॻाल्हायूं। इहे सभई सेशन्स जेकॾहिं लिखत में अचनि, किताबी सूरत में अचनि, त इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो रिसर्च वर्क आहे। छो त हिते जेके स्पीकर्स ॻाल्हाइनि था उहे हिकिड़ो गूढ़ो अभ्यास करे ऐं पोइ अव्हांजे साम्हूं था अचनि। अयाज़ जो हिकिड़ो फितरत ऐं ॾाढी ख़ूबसूरत आहे अयाज़ जे हाइकनि में। पिपिल तां कोयल कूके ईअं ॼण कूका पन पन में पोयल। सो इहा अयाज़ जी ख़ूबसूरती आहे। वसीम साहब, अयाज़ जी जेका हाइके में फ़नी महारत आहे ऐं ॿोलीअ जी हुस्नाकी आहे, उन बाबति कुझु ॿुधायो। अमर, तव्हां जेका ॻाल्हि कई ज़बरदस्त मुंहिंजी, त ही जेके असीं हिते अयाज़ जे हवाले सां शाइरी जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हायूं था, उन जे सॼे रिकॉर्ड खे छपजणु खपे या जमा थियणु खपे। त मूं जॾहिं अयाज़ जे बेत ते ॻाल्हायो त मूं उहा साॻी ॻाल्हि ॿोल छपराई हुई ऐं उहा हिन इदारे खे बि मोकिले छॾी हुई। अयाज़ जी ॿोली जेका आहे उहा मूं जीअं चयो त हुन ते बैत जो तमामु घणो असरु आहे। उन करे बैत वारी ॿोली बि उन में आहे। ऐं ॿी जेका ॻाल्हि तजुर्बे जी थी, छाकाणि त जेके पंहिंजे दौर जा वॾा शाइर हूंदा आहिनि न, उहे रुॻो शाइरी न कंदा आहिनि पर शाइरीअ जा रस्ता ठाहींदा आहिनि। त शेख अयाज़ लाइ असीं चई सघूं था त हुन पंहिंजे दौर जी अकासी त कई, पर पंहिंजे ईंदड़ नसलुनि लाइ हुन नवां रस्ता बि ठाहिया। मिसाल तौर ते जॾहिं असां हाइको जी था ॻाल्हि कयूं मख़सूस, त हाइको में बि हुन हिकिड़ो इहो तजुर्बो कयो त हू नज़्म ॾाना हुनखे खणी वियो। हाणे हिते कुझु मां हाइको पढ़ां थो त अला ओ अला हसिन हिरिया की न की गगेरन गला। ऐं ईअं अदल बि जेके वावेला वणकार असां पढ़िया त अला ओ अला जेॾियूं जूअर खेत में टहकनि मंझि टला, अला ओ अला कारियूं कजड़ियूं अखड़ियूं ऐं बि रूप कला। त हाणे जॾहिं इहो हाइको नज़्म जो जेको तसवर आहे असांखे इन्हनि हाइकोस मां मिले थो। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त मूं ख़ुदि हिकिड़ो पाणी उहो हाइको नज़्म जो किताबु आहे। ऐं हिते असांजो दोस्त आहे वाहिद कांदड़ो, उन आरीसर ते जेके हाइको लिखिया ऐं पूरो किताबु माना
हाइको नज़्म जो। चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं अयाज़ खे असां न पढ़ूं हा ऐं अयाज़ खां जेकॾहिं असां उन जे तजुर्बनि खां मुतासिर न थियूं हा त शायदि असां इहे तजुर्बा पंहिंजे लिखण में न आणियूं हा। मां हिते जेका ॻाल्हि करणु चाहींदुसि त हिकिड़ो अयाज़ जो आहे त रहंदो वञी भाउ, रहंदो वञी भाउ सुञे रस्ते ते रुॻो पेरनि जो पड़ला, रोके जीअण झंड, अॼु मूं ॾिठो साम्हूं बुठीअ मथां चंड, हाणे न तरसाए हाणे न तरसाए मुंहिंजे गजरा पोया मुंहिंजे हथां पाए। वाह वाह वाह। हाणे ही उहे हाणे न तरसाए हाणे न तरसा मुंहिंजे गजरा पोया मुंहिंजे मुंहिंजे हथां पाए। वाह वाह। त ही उहे हाइकू आहिनि जेके बैत खे वेझो आहिनि। पर हाणे ही ॾिसो त ॾिस ही मां कफड़ा, ॾिस ही मां कफड़ा, कंहिं त गुलाबी वेस ते भरिया हीअं बुड़ा। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त अयाज़ वटि पेरायो पंहिंजो आहे। अयाज़ इन करे वॾो शाइर आहे जो हुन जे सिट सिट ते बकोल अयाज़ जे पंहिंजी मुहर लॻियल आहे। उन करे कुझु ॿिया हाइको, ही ॾिसो हाइको केॾो ख़ूबसूरत आहे। हिन में रोशनीअ जो अक्स आहे त ऊंदहि मंझि चतियूं आहिनि सावण मींहं में कंहिं जूं कार बतियूं। हाणे ऊंदहि जेका आहे मूंखे यादि अचे थो त असां नंढे हूंदे हिकिड़ो नज़्म पढ़ियो हो, हू हे सीन द विंड, हवा कंहिं ॾिठी आहे। ऐं पोइ हवा खे महसूसु करण लाइ हू ॿुधाए थो त कीअं जेको टिटारियूं कंध झुकाइनि थियूं। साॻे तरीक़े सां ऊंदहि खे महसूसु करण लाइ अयाज़ चवे थो त ऊंदहि मंझि चतियूं आहिनि सावण मींहं में कंहिं जूं कार बतियूं। हिकिड़ो ॿियो बैत जेको आहे, अहिड़ा बैत कुझु अदल पढ़ी वियो त वण बि केॾा वण, मथां ॿेरनि छावां, हेठां बकरियुनि धण। वाह वाह। वसीम तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं तव्हां कयूं ऐं तव्हां लिखियो बि आहे, असां इहो जल्द पढ़ंदासीं। इहा ई हिकिड़ी तहक़ीक़ आहे त जॾहिं हिते सेशन में दोस्त अचनि था त हिकिड़ी रिसर्च करे था अचनि। अयाज़ जो टिनि सेटरुनि में ज़िंदगीअ जा हू फ़लसफ़ा ॾेई थो वञे। हिकिड़ो हाइको थो मां पढ़ां, ॿिन्ही जी ॿी अखि, ॿिन्ही जी ॿी अखि, साॻो गुल गुलाब जो, माई माखीअ मख। त तव्हां ॾिसो केॾी हुन में फितरत ऐं फ़िक्री गहराई आहे। बख़्तावर, मां तव्हां खां पुछंदुमि त अयाज़ जो जेको हाइको जो या टिसटरनि जो जेको माहौल आहे उहो ॾाढो रोमानवी आहे। त अयाज़ जे हाइके में जेका रोमानवियत आहे उन बारे में कुझु चओ। जॾहिं शेख अयाज़ जी शाइरी पढ़ूं था त उन में इंसान जा सभु जेके जज़्बा आहिनि, उद्मा आहिनि, ऐं उहे सभु बयानु कयल आहिनि। ऐं यकीनन इन्हनि सभिनी उद्मनि खे शेख अयाज़ पंहिंजे हाइकनि में बि बयानु कयो आहे, लिखियो आहे। चाहे जुदाई हुजे, मुहबत हुजे, ग़म हुजे, मिलाप हुजे, त इहे सभु शयूं उन जे हाइकनि में बि असांखे नज़र अचनि थियूं पियूं। जेसि ताईं ॻाल्हि आहे रुमान जी, त आम रुमान आम जीअं असां सभु इंसान वेठा आहियूं, डेफिनेटली हर इंसान जेको आहे मुहबत जे तजुर्बे मां गुज़रे थो पियो। ऐं साॻे ई नमूने सां ख़ासि करे शाइर त उन मां जेको आहे सो हिकिड़ो इंतिहाई हसास नमूने सां गुज़रंदा आहिनि। पर जॾहिं असां ॾिसूं था पिया असांजे निज सिंधी अदब में असांखे लोक दास्तान मिलनि था पिया, लोक कथाऊं मिलनि थियूं पियूं। ऐं उन्हनि लोक दास्ताननि में ऐं लोक कथाउनि में असांखे जेको रुमान जो मंज़र ऐं रुमान जो हिकिड़ो सेंस प्योर जेको आहे सो मिले थो पियो ऐं ख़ालिस। त उनखे बि जेको आहे शेख अयाज़ पंहिंजे हाइकनि में बयानु कयो आहे। ऐं मां सम्झां थी त जीअं त हाइको जेको आहे हिकिड़ो इंतिहाई मुख़्तसिर फॉर्मेट आहे ऐं सिर्फ़ु हिकिड़े नंढड़े सम्झो त फ्रेम में हिकिड़ी वॾी ॻाल्हि करणु, त मुहबत ख़ुदि हिकु वॾो सम्झो त लफ़्ज़ आहे ऐं मंज़र खां काफ़ी अॻिते आहे। पर जेकी असां जूं लोक कथाऊं आहिनि उन्हनि जो रुमान बि हाइकनि में बयानु कयो आहे शेख अयाज़, ऐं ॾाढो सुहिणे नमूने सां उनखे बयानु कयो आहे। उन मां कुझु हाइक आहिनि जेके मां चाहींदमि त हिते वंडिजनि। अवल त हिकिड़ो हाइको जेको हिते अॻु में बि शेयर थी चुको, त भिटाईअ ते बास
थर बाबी हो थी मरां शाल न बुझे प्यास। त ही भिटाई सां मुंसलिक हिकिड़ो असां सभिनी जो रुमान आहे, सिंधियुनि जो रुमान आहे ऐं हर हिकिड़े सुठे पढ़ंदड़ जो रुमान आहे जंहिंखे शेख अयाज़ बयानु कयो आहे। ऐं उन खां पोइ ॾिस ही ख़ाली मट मोखी काल्ह मरी वई ॻाट लॻनि था ॻट। राणे खे हाइको में बयानु कयो शेख अयाज़ हिन नमूने सां त मूमल सां माण्हू काक रुठी करहार उठा रुसी वियो राणो। ऐं सुहिणी मेहार खे वरी जॾहिं बयानु करे थो हाइको में त मेहर न मेहर वात न साॻी वंझली पग न साॻियो बर। ऐं वरी राणे खे ई ॻाईंदे हाइको में चवे थो त राणा ओ राणा चांडोकीअ जा चेट में वस्तियुनि विछाणा। त अहिड़े नमूने सां ई जेकॾहिं ॾिसूं था त वरी केच मकरान जूं ॻाल्हियूं कंदे रुमान खे अहिड़े नमूने सां पेश करे थो शेख अयाज़ त केच करायूं छॾ पुन्हू ईंदो पाण ई विंदर वायूं छॾ। बख़्तावर तव्हां तमामु सुहिणे अंदाज़ सां ॿुधायो पिया, सनिया पिया अचनि त वक़्तु ख़तमु थियण वारो आहे। मां ज़ैद खां बि हिकु सुवालु कंदुसि। उन खां अॻु में हिकिड़ो अयाज़ जो हाइको त ही सरो सामान कल्ह हुयो अॼु कोन आहे छा आहे इंसान। त ज़ैद असां सम्झूं था त शाइरीअ खे जॾहिं ॻायो थो वञे त ॼण त हुनखे हिकिड़ा ॿी मंज़िल थी मिली वञे। अयाज़ खे काफ़ी घणो ॻायो वियो आहे, अयाज़ जूं ॿियूं सिन्फ़ूं ॻायूं वियूं आहिनि। तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं हाइको ॻायो वञे त उहो कीअं लॻंदो? बेदल मसरूर जेको आहे उहो 1.5 सिटरो ॻायो। मां बेदल मसरूर खे फ़ोन करे पुछो त तव्हां हाइको ॻायो आहे त बेदल चयो त अयाज़ जो हिकिड़ो नज़्म हो प्रीत प्रिय जी आयल आयल घायल घायल, उन जो फॉर्मेट हाइके वांगुरु आहे। मूं उहो अयाज़ जे साम्हूं ॻायो। 1.5 सिटरा जेके आहिनि बेदल ॾाढा सुठा ॻाया। ॿीहार बि मिलंदासीं कंहिं दूर सितारे ते, टीहार बि मिलंदासीं सपना बि अजीब आहिनि मां दूर उहे तोसां केॾो त क़रीब आहिनि। त तव्हां छा था सम्झो त हाइको खे जेकॾहिं असांजा रागी ॻाइनि त उन जी हयाती कीअं रहंदी? मां सम्झां थो त ही सभु जेके अदब हूंदो आहे उनखे माण्हुनि ताईं पहुचाइण जा वसीला हूंदा आहिनि। त मौसीक़ी बि शाइरीअ खे माण्हुनि ताईं अवाम में मक़बूल करण जो पहुचाइण जो हिकिड़ो तमामु बहितरीनु ऐं सभिनी खां असराइतो हिकिड़ो ज़रियो आहे। ऐं हाणे असांखे जिदत जीअं हर शोबे में ज़रूरत हूंदी आहे त ईअं मौसीक़ी बि असांजी रुॻो ग़ज़ल ताईं छो बीठी हुजे, रुॻो वाईअ ते छो बीठल हुजे। हाणे जीअं जदीद दौरु अचे थो, मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन इहा आहे त अॼुकल्ह जो दौरु जेकॾहिं मौसीक़ी जे हवाले सां तव्हां ॾिसो न त नौजवान रैप म्यूज़िक ॿुधनि था। त मां इहो सोचां पियो त बजाए इन जे हू जेको कंटेंट ॻाइनि था त इन खां वधीक बहितर न आहे त नसरी नज़्म जेकॾहिं उनखे खणी ऐं उन ते हिकिड़ो रैप म्यूज़िक वांगुरु जेकॾहिं माण्हुनि ताईं पहुचाइनि त इन सां छा थींदो त नौजवान नस्ल जहिड़ी क़िस्म जी म्यूज़िक चाहे थी उन्हनि खे उहा बि मिलंदी ऐं गॾोगॾु हुनखे हिकिड़ो शऊरी पैगाम या हिकिड़ी फ़िलासफ़ी या उहा जेका फ़िक्री गहराई वारी शाइरी आहे उहा बि पहुची वेंदी। त तव्हां ॾाढी सुठो एग्ज़ाम्पल ॿुधायो बेदल मसरूर जो जंहिं 1.5 सिटरा एॾे त हिकिड़े नए ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां पेश कया आहिनि। त बिल्कुलु छो न हाइको जेकॾहिं ॻायो वेंदो ऐं शेख अयाज़ जा हिन सेशन में असांखे हिकिड़ा मयारी हाइका माण्हुनि ताईं पहुचाया आहिनि। इन्हनि खे जेकॾहिं रागी अञा वधीक आवाज़ जे सुरनि सां पिखेड़ींदो त इहे सॼी सिंध में चिंडिजी वेंदा ऐं माण्हू इन्हनि खे अञा वधीक सुठे तरीक़े सां इन जो मज़ो वठी सघंदा। बिल्कुलु। ऐं हिन सेशन में काफ़ी ॻाल्हियूं थियूं अयाज़ जे हाइके ते, उन जे फ़न ते, उन जे फ़िक्र ते ऐं उन जे ॿोलीअ जे हुस्नाकीअ ते। ऐं मां पंहिंजे सॼे पैनल जो थोराइतो आहियां जिन एॾी डिटेल तरीक़े सां अयाज़ जे हाइके खे बयानु कयो। वेंदे वेंदे अयाज़ जो हिकिड़ो हाइको ऐं उन खां पोइ इजाज़त त ख़ुशबू छो आई, ख़ुशबू छो आई, कोई गुल गुलाब जो फुटो त नाहे। अवां सभिनी जी महिरबानी।